परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु धाॿे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन जे पीड़ जो पत्थर रखंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चवे थो धाॿे जी SAZ मंसूबो $5 अरब जी सीड़पकारी ऐं 1 लख नौकरियूं पैदा कंदो। मुआशी तरक़ी ऐं ख़ुशहाली में वाध ऐं सरकारी ख़ानगी स्टेक होल्डर्स विच में सहकार पैदा थींदो। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत धाॿे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन मंसूबो वॾो मंसूबो आहे। पोर्ट क़ासिम ताईं ख़ाम माल ऐं ॿी दरामद जी सवली पहुच सां लागत ऐं वक़्त जी बचत थींदी। कराची एयरपोर्ट ते सवली पहुच सां परॾेही वापारियुनि ऐं इंतज़ामिया जो महफ़ूज़ सफ़र थींदो। मंसूबो क़ौमी शाहरा ताईं पहुच ऐं मुल्क में ऐं विच एशियाई मुल्कनि ताईं सामान पहुचाइण जे क़ाबिल हूंदो। प्रोजेक्ट इक़्तिसादी तरक़ी परॾेही सीड़पकारी ऐं मक़ामी सनअतुनि खे हथी ॾियण लाइ ठाहियो वियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां PTI जे क़ौमी असेंबली मेंबर मीर ख़ान मोहम्मद जमाली जी मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी सां लिसबेला ज़िले जी अहम सियासी शख़्सियत हसन जामोद बि मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं हसन जामोद पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। आसिफ अली ज़रदारी तरफ़ां मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं हसन जामोद जी पार्टी में शमूलियत ते आजियां। ईंदड़ आम चूंडुनि लाइ नई तकबंदियुनि लाइ वक़्तु नाहे बचियो। सूबनि जी दरख़्वास्त ते आदमशुमारी जो वक़्तु अॻिते वधाइणो पियो। नई तकबंदियुनि लाइ वधीक 4 महीना लॻी सघनि था। ईंदड़ चूंडुनि में देरि सां मुल्क नए मुआशी बहरान जो शिकार थी सघे थो। वज़ीर आज़म बि चई चुको आहे त वक़्त ते चूंडूं थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो बयानु। सतलज दरिया में पानी जी सतह में घटिताई जो सिलसिलो जारी। सतलज दरिया में गंडासिंग वाला वारे हंधि पाणीअ जी सतह 18 फुट घटिजी वई। पाणी में घटिताई सबबि मुतासिर थियल माण्हू ॻोठनि ॾांहुं वापसि थियण लॻा। सतलज दरिया में बहावलपुर ऐं बहावल नगर जे हंध ते पाणी जी सतह में वाधि। बोर जो पाणी 6 या 7 ॾींहंनि अंदरि सखर बैराज पहुचंदो।